नाज़रीन, उडेरो लाल केसर सेड़ो रोड जो कम अध में रहियल हुजण, ठेकेदार गायब हुजण ते ॻोठाणनि सख़्त एहतजाज कंदे रोड जो कम जल्द मुकम्मल कराइण जे इख्तियारियुनि खे अपील कई आहे। तफ़सील ॾिसूं था गुल मोहम्मद इंगोरो जी इन रिपोर्ट में। असां हिन वक़्तु मौजूद आहियूं उडेरो लाल वाया केसर सेड़ो रोड ते, जिथे नाक़िस मटीरियल ऐं ठेकेदार जी जेको बेतवजह जे सबबि रोड जेको आहे सो ज़बून हारियो शिकार आहे। उन हवाले सां ॻोठाणा इलाइक़े वासी एहतजाज करे रहिया आहिनि। उन हवाले सां मेराटी जा पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वठनि, अचो त ख़ान मालूम करियूं। साईं, असांजे तमामु घणी तकलीफ़ आहे। रोड ठेकेदार अध में छॾे भॼी वियो आहे। हिते तमामु घणा हादसा थी रहिया आहिनि। तक़रीबन साईं 3 महीना थी विया आहिनि। असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे अचण वञण जी। ऐं सवारियूं जेके बि असां बाला जेके माना असांजा हितां वारा नुमाइंदा उन्हनि खे काफ़ी दफ़ा चयो आहे, पर को बि ख़र्तेल कोन निकितो आहे। का बि कंहिं क़िस्म जी माना जेका पोइवारी कोन पिया कनि। ऐं असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। ख़ुदा कम छॾे 3 महीना खनि थी विया आहिनि। बाबा इन रोड खे माना जहिड़ो करे 12 महीनो पहले गेले हींअर 4थो महीनो थी वियो हलियो। ठेकेदार असां ॾिठो ई कोन्हे को। हा न कमु हाणे भाई मतिलबु असांखे त ठाराए ॾियो। असांखे रोड जी सॼो कमु इधर उधर थियो पियो आहे। असांखे अधूरो ठाहे ॾेई विया आहिनि। जीअं त नाक़िस मटीरियल इस्तेमालु करे रोड ते हादसा थी रहिया आहिनि। कारपेट चई विया आहिनि, उनखे बि 3 महीना थी विया आहिनि, को कारपेट न लॻी चुका अञा। केतिरा हादसा थिया आहिनि, मोरियूं सभु तबाह थी वियूं आहिनि। ठेकेदार 3-4 महीननि खां घुमाए सिर्फ़ु नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो आहे। न मोरी ठही आहे, न कारपेट थियो आहे, न छा। आवाम खे वॾी तकलीफ़ ऐं दुश्वारियूं आहिनि। असीं गवर्नमेंट खां मुतालबा था करियूं त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते अवाम ते रहम करे ही रोड ठाराए ॾिनो वञे त तव्हांजी महिरबानी थींदी। न त केतिरा ई हादसा थी चुका आहिनि, मोरियूं तबाह थी वियूं आहिनि, रोड सॼो नाक़िस थियो पियो आहे। न कारपेट थी सघियो, न का शइ थिए। गर्मी जे मौसम रमज़ान महीने में माण्हू वीचारा तमामु घणा परेशान आहिनि। गवर्नमेंट खां वज़ीर आज़म खां मुतालबो था करियूं त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते रोड ठाराए ॾिनो वञे। तकलीफ़ आहे कई मरतबा असांजे ॻोठ जा के ईंदा वेंदा उन्हनि में मोरियुनि में लॻा आहिनि। मोरियूं भञी टोड़े विया आहिनि। राति जो का ख़बर कान पई मोरी भगड़ आहे। को मोटरसाइकिल आयो, का गाॾी आई, उन में वञे थो। तक़रीबन 4-5 महीना थी विया आहिनि जंहिंखे ख़ाली पथर विछाए ऐं बजरी विछाए वेही विया आहिनि। न की कारपेट कयो अथनि ऐं न को ॿियो मसइलो को अचे। कुझु बि कोन थियो आहे मोरियुनि जो, कुझु बि कोन थियो आहे। मोरियूं बि जहिड़ियूं आहिनि उहे ई पयूं आहिनि। साईं न बिल्कुलु पंहिंजो नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो अथनि। ऐं कोन जेका सॼो खुले पियो रोड। ऐं असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे अचण वञण जी सवारियुनि जी। ऐं बराए महिरबानी असांजा जेके वॾा नुमाइंदा आहिनि उन्हनि खां बि असांजो जेका रिक्वेस्ट आहे ऐं वज़ीर आला ताईं असांजो माना जेका आहे आवाज़ इहा त बराए महिरबानी असांखे सुठे नमूने सां रोड ठाराए ॾिनो वञे ऐं असांजी इहा तकलीफ़ पंहिंजो दूर कई वञे। कैमरामैन सिजाद अली सां गॾु गुल मोहम्मद इंगोरो, मेराटी।